बुधाया असांखा तो सवाल पुछी अरे हां बी बुधाया तो जल्दी बुधा अरे मोबाइल जी चाचा है इन चरन जे सवालन जा मूं वटि जवाब ही ना है। अरे भाजे पुट भाजे केतरो भजने बिहार जना सजा थे नहीं दे जेकॾहिं बिहारी नमाई मूंखे ज़हर ॾिनो न। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जो सीज़न 2 दोस्तों इन जी नई अपडेट अची चुकी है। उहा अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। अॼु काफ़ी सारियूं ॿियूं अपडेट्स भी आहिनि, उहे भी तव्हां सां शेयर कंदासीं। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा जीअं तव्हां खां का भी अपडेट मिस न थिए ऐं थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खुश व्लॉग खे ज़रूर सब्सक्राइब कंदा। दोस्तों तव्हां ज़रूर सोचो हूंदो ड्रामा सीरियल जेको आहे दुलाब सीज़न 2 ऐं उन सां गॾु जेका नवां ड्रामा अचण वारा आहिनि इन्हनि जी अॼु मतिलबु 7 ड्रामे जी तव्हांखे अपडेट ॾियण वारो कम अज़ कम 6 खां 7 ड्रामा आहिनि। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां पहिरियों दुलाब सीज़न 2 त जेको आहे न फ़िलहालु त कंहिं जेको आहे न ख़ासि डायरेक्टर या राइटर कंहिं बि अहिड़ी का ॻाल्हि न कई आहे त सीज़न 2 भी ईंदो। हा बाक़ी इहा ॻाल्हि आहे पंहिंजा वेरी उन जे मुक़ाबले जो ड्रामो आहे, दुलाब जे मुक़ाबले जो ड्रामो पंहिंजा वेरी जेको आहे ड्रामो बिल्कुलु थी सघे थो। पंहिंजा वेरी हिकु सुठो ड्रामो आहे, ज़बरदस्त ड्रामो आहे, अहिड़ो वयल बि न आहे। ऐं मां ॿुधाईंदो हलां दोस्तों पंहिंजा वेरी ड्रामे जी जेका भी अपडेट ईंदी अॼु खां पोइ इन चैनल ते तव्हांखे मिलंदी रहंदी। ऐं ॿियो ड्रामो दोस्तों आहे जंहिंजो नालो आहे जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस। इहो भी काफ़ी जेको आहे न स्पेर इन जा तयारु पिया आहिनि। बहरहाल अलाए कंहिं वजह खां सिंध टीवी वारा जेको आहे न इन ड्रामे खे रखियूं वेठा आहिनि लेकिन हलाइनि नथा पिया, तयारु भी पियो आहे। उन सां गॾोगॾु ॿियो आहे वेरनि जी वस्ती जंहिंजो नालो अॼुकल्ह घणो पियो हले सोशल मीडिया ते। शुरू खां वठी अपडेट मां तव्हांखे लगातार उन जी ॾिनी हुई वेरनि जी वस्ती ड्रामे जी। उहो भी ज़बरदस्त मेगा सोप सीरियल आहे। रमज़ान शरीफ़ में उन जा इम्कान आहिनि। पहिरीं रमज़ान खां या ईद ताईं विच में कहिड़ी भी तारीख़ ते इहो ड्रामो हली सघे थो। वेरनि जी वस्ती सुठो ड्रामो आहे, इन में अदाकार भी बहितरीन आहिनि। छो दोस्तों 50% तव्हांखे चई सघूं था रमज़ान शरीफ़ में हलंदो, 50% ईद ताईं हलंदो। छो त अञा ताईं कन्फर्म कंहिं भी डायरेक्टर या कंहिं प्रोड्यूसर या कंहिं एक्टर जेको अपडेट न आहे ॾिनी ऐं सिर्फ़ु कुझु अपडेट्स अंदरूनी अचनि था जेका असांखे मिलनि था उहे असां तव्हांखे ॾियूं था। जीअं इंडिया ड्रामे चैनल वारा चवंदा आहिनि, ख़बरुनि वारा चवंदा आहिनि तो हमें सूत्रों से पता चला है। अहिड़े हिसाब सां असांखे भी कंहिं सूत्रनि जे हिसाब सां ख़बर पई आहे त ड्रामो अची सघे थो रमज़ान शरीफ़ में वेरनि जी वस्ती। उन सां गॾु दोस्तों ॿियो ड्रामो आहे पाप नगर। इहो ड्रामो जेको आहे केटिन वारनि जो इन जी भी लगातार मां तव्हांखे अपडेट ॾिनी आहे। इहो भी रमज़ान शरीफ़ में इन ड्रामे जा भी इम्कान आहिनि। रमज़ान शरीफ़ में इहो ड्रामो हली सघे थो, सुठो ड्रामो आहे, मेगा सोप सीरियल ड्रामो आहे, बहितरीन ड्रामो आहे। ऐं इहो केटिन वारनि जो आहे रमज़ान शरीफ़ में इन जा आसरा आहिनि। उन सां गॾोगॾु ॿियो ड्रामो आहे दोस्तों जंहिंजो नालो आहे वारी सदियो वाटूं। इहो अञा इन जी शूटिंग स्टार्ट न थी आहे, इहो रमज़ान शरीफ़ खां पोइ शूट थींदो। इन में सुठा एक्टर आहिनि। इहो सिंध टीवी वारनि जो ड्रामो आहे, बहितरीन ड्रामो आहे। इहो भी ज़बरदस्त इन जी कहाणी आहे ऐं राइटर डायरेक्टर इन जो भी हाई लेवल जो आहे। नूर ज़ौर साहब इन जो डायरेक्टर न आहे, इन जो डायरेक्टर असगर पिताफ़ी आहे मुंहिंजे ख्याल में। राइटर हैदर छजड़ो आहे इन ड्रामे जो। इहो सिंध टीवी वारनि जो आहे। ऐं ॿियो ड्रामो आहे दो उहो वरी मेहरान टीवी वारनि जो आहे। उहो भी रमज़ान शरीफ़ खां बाद में जेको आहे वञी शूट थींदो। उहो भी हाई लेवल जो ड्रामो आहे, ज़बरदस्त ड्रामो आहे। ऐं उन जी जेका तारीफ़ कजे घटि आहे। हाई लेवल जी जेका उन जी कहाणी आहे ऐं जेको दो ड्रामो आहे उन में मेन कैरेक्टर भी असद कुरैशी आहे। तव्हांखे ख़बर आहे असद कुरैशी हिकु हाई लेवल जो एक्टर आहे, ज़बरदस्त एक्टर आहे। ऐं उन जा जेका भी ड्रामा हूंदा आहिनि ज़बरदस्त हूंदा आहिनि। उन सां गॾोगॾु दोस्तों तव्हांखे ॿी भी अपडेट ॾींदो हलां। हिकु फिल्म अचे थी सिंधी जंहिंजो नालो आहे अंजाम। सिंधी टेलीफिल्म आहे, ज़बरदस्त एक्टर आहे। इन में डायरेक्टर जेको आहे मंज़ूर दानिश उर्फ़ लौंग जंहिं हवेली ड्रामो तयारु कयो, हरियाणी ड्रामो तयारु कयो पंहिंजी डायरेक्शन में। इन में भी सुठा अदाकार आहिनि। हीअ जेको आहे दोस्तों इन जो राइटर बाबल बादशाह आहे ऐं जेको आहे न असिस्टेंट डायरेक्टर जेको आहे एम कासिम खोसो आहे।
ही सिंधी टेलीफिल्म आहे ऐं जो DOP डायरेक्टर जेको आहे आगा शाहीन लाला सिकंदर ख़ान आहे ऐं दोस्तो हिन जी एडिटिंग जेको आहे न एनिमेशन आगा कमाल लाला सिकंदर ख़ान लॻाईंदो ऐं ही बहितरीन मां बहितरीन इहा बि टेलीफिल्म आहे। इन में मंज़ूर दानिश उर्फ़ पाण बि आहे ऐं जेको हैदर जो किरदारु जंहिं कयो आज़म मेघल सां गॾु दुलाब ड्रामे में उहो बि हिन ड्रामे में आहे ऐं हिन में ॿिया बि सुठा सुठा एक्टर आहिनि। अंजाम नाले सां इहा सिंधी टेलीफिल्म तमामु जल्द लॉन्च थियण वारी आहे शान प्रोडक्शन ते। ऐं दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हर ड्रामे जी जेका अपडेट्स हूंदी आहे असां हिन चैनल ते तव्हांखे तफ़सील सां ॾींदा आहियूं ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदा आहियूं। कुझु इंतज़ारु कंदा कयो, तकड़ि न कंदा कयो, वीडियो जेको बि असांजो अचे उनखे आख़िर ताईं ॾिसंदा कयो जीअं तव्हां खां का बि अपडेट्स मिस न थिए। अगरि तव्हां खां अपडेट मिस थी वेंदी त पोइ दोस्तो तव्हां खां मतिलबु तव्हांखे वीडियो ॾिसण जो कोई फ़ाइदो ई न छो न। हिकु अधु मिंट ॾिसी छॾे ॾींदा हो, थोरो मुकमिल ॾिसंदा कयो, 5 मिंट 8 मिंट 10 मिंट 4 मिंट जेतिरो वीडियो हुजे 2 मिंट जेतिरे मिंट जो वीडियो हुजे उनखे वॉच कंदा कयो छो त उन में फालतू वीडियो असां न ठाहींदा आहियूं। वीडियो में घणियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि उन जे अंदरि। ऐं दोस्तो मां ॿुधाईंदो हलां त हर जेको अपडेट्स तव्हांखे ॾेई रहिया आहियूं। बहरहाल जहिड़ियूं ज़ालियूं तहिड़ा मुड़ुस जो कॉमेडी ड्रामो सिंधी वारनि जो अचण इहो ज़बरदस्त आहे, बहितरीन मां बहितरीन आहे। दोस्तो असांखे ॾींदा इजाज़त, वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते। जे वीडियो सुठो लॻो त महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा ऐं शेयर कंदा जीअं तव्हां खां का बि अपडेट मिस न थिए। हलंदासीं मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, ड्रामा सीरियल दुलाब जो सीज़न 2 दोस्तो इन जी नई अपडेट अची चुकी आहे। उहा अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। अॼु काफ़ी सारियूं ॿियूं अपडेट्स बि आहिनि, उहे बि तव्हां सां शेयर कंदासीं। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा जीअं तव्हां खां का बि अपडेट मिस न थिए ऐं थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खुश व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। दोस्तो तव्हां ज़रूरु सोचियो हूंदो ड्रामा सीरियल जेको आहे दुलाब सीज़न 2 ऐं उन सां गॾु जेका नवां ड्रामा अचण वारा आहिनि इन्हनि जी अॼु मतिलबु 7 ड्रामे जी तव्हांखे अपडेट ॾियण वारो आहे। कम से कम 6 खां 7 ड्रामा आहिनि। दोस्तो मां ॿुधाईंदो हलां पहिरियों दुलाब सीज़न 2 त जेको आहे न फ़िलहालु त कंहिं जेको आहे न ख़ासि डायरेक्टर या राइटर कंहिं बि अहिड़ी का ॻाल्हि न कई आहे त सीज़न 2 बि ईंदो। हा बाक़ी इहा ॻाल्हि आहे पंहिंजा वेरी उन जे मुक़ाबले जो ड्रामो आहे, दुलाब जे मुक़ाबले जो ड्रामो पंहिंजा वेरी जेको आहे ड्रामो बिल्कुलु थी सघे थो। पंहिंजा वेरी हिकु सुठो ड्रामो आहे, ज़बरदस्त ड्रामो आहे, अहिड़ो वयल बि न आहे। ऐं मां ॿुधाईंदो हलां दोस्तो पंहिंजा वेरी ड्रामे जी जेका बि अपडेट ईंदी अॼु खां पोइ इन चैनल ते तव्हांखे मिलंदी रहंदी। ऐं ॿियो ड्रामो दोस्तो आहे जंहिंजो नालो आहे जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस। इहो बि काफ़ी जेको आहे न स्पेयर इन जा तयारु पिया आहिनि। बहरहाल अलाए कंहिं वजह खां सिंध TV वारा जेको आहे न इन ड्रामे खे रखियूं वेठा आहिनि लेकिन हलाइनि नथा पिया, तयारु बि पियो आहे। उन सां गॾोगॾु ॿियो आहे वेरनि जी वस्ती जंहिंजो नालो अॼुकल्ह घणो पियो हले सोशल मीडिया ते। शुरू खां वठी अपडेट मां तव्हांखे लगातार उन जी ॾिनी हुई वेरनि जी वस्ती ड्रामे जी। उहो बि ज़बरदस्त मेगा सोप सीरियल आहे। रमज़ान शरीफ़ में उन जा इम्कान आहिनि। पहिरीं रमज़ान खां या ईद ताईं विच में कहिड़ी बि तारीख़ ते इहो ड्रामो हली सघे थो। वेरनि जी वस्ती सुठो ड्रामो आहे, इन में अदाकार बि बहितरीन आहिनि। छो दोस्तो 50% तव्हांखे चई सघूं था रमज़ान शरीफ़ में हलंदो, 50% ईद ताईं हलंदो। छो त अञा ताईं कन्फर्म कंहिं बि डायरेक्टर या कंहिं प्रोड्यूसर या कंहिं एक्टर जेको अपडेट नाहे ॾिनी ऐं सिर्फ़ु कुझु अपडेट्स अंदरूनी अचनि था जेका असांखे मिलनि था उहे असां तव्हांखे ॾियूं था। जीअं इंडिया ड्रामे चैनल वारा चवंदा आहिनि, ख़बरुनि वारा चवंदा आहिनि त हमें सूत्रों से पता चला है। अहिड़े हिसाब सां असांखे बि कंहिं सूत्रनि जे हिसाब सां ख़बर पई आहे त ड्रामो अची सघे थो रमज़ान शरीफ़ में वेरनि जी वस्ती। उन सां गॾु दोस्तो ॿियो ड्रामो आहे पाप नगर। इहो ड्रामो जेको आहे केटिन वारनि जो इन जी बि लगातार मां तव्हांखे अपडेट ॾिनी आहे। इहो बि रमज़ान शरीफ़ में इन ड्रामे जा बि इम्कान आहिनि। रमज़ान शरीफ़ में इहो ड्रामो हली सघे थो, सुठो ड्रामो आहे, मेगा सोप सीरियल ड्रामो आहे, बहितरीनु ड्रामो आहे। ऐं इहो केटिन वारनि जो आहे रमज़ान शरीफ़ में इन जा आसरा आहिनि। उन सां गॾोगॾु ॿियो ड्रामो आहे दोस्तो जंहिंजो नालो आहे वारी संधियूं वाटूं। इहो अञा इन जी शूटिंग स्टार्ट न थी आहे, इहो रमज़ान शरीफ़ खां पोइ शूट थींदो। इन में सुठा सुठा एक्टर आहिनि,
आहिनि। इहो सिंध टीवी वारनि जो ड्रामो आहे, बहितरीनु ड्रामो आहे। इहो बि ज़बरदस्त इन जी कहाणी आहे ऐं राइटर डायरेक्टर इन जो बि हाई लेवल जो आहे। नूर ज़ौर साहब इन जो डायरेक्टर न, इन जो डायरेक्टर असगर पिताफ़ी आहे मुंहिंजे ख़्याल में। राइटर हैदर छजड़ो आहे इन ड्रामे जो। इहो सिंध टीवी वारनि जो आहे। ऐं ॿियो ड्रामो आहे दो, उहो वरी मेहरान टीवी वारनि जो आहे। उहो बि रमज़ान शरीफ़ खां बाद में जेको आहे वञी शूट थींदो। उहो बि हाई लेवल जो ड्रामो आहे, ज़बरदस्त ड्रामो आहे ऐं उन जी जेका तारीफ़ कजे घटि आहे। हाई लेवल जी जेका उन जी कहाणी आहे ऐं जेको दो ड्रामो आहे उन में मेन कैरेक्टर बि असद कुरैशी आहे। तव्हांखे ख़बर आहे असद कुरैशी हिकु हाई लेवल जो एक्टर आहे, ज़बरदस्त एक्टर आहे ऐं उन जा जेका बि ड्रामा हूंदा आहिनि ज़बरदस्त हूंदा आहिनि। उन सां गॾो दोस्तो तव्हांखे ॿी बि अपडेट ॾींदो हलां। हिकु फिल्म अचे थी सिंधी जंहिंजो नालो आहे अंजाम। सिंधी टेलीफिल्म आहे, ज़बरदस्त एक्टर आहे। इन में डायरेक्टर जेको आहे मंज़ूर दानिश उर्फ़ लौंग, जंहिं हवेली ड्रामो तयारु कयो, हरियाणी ड्रामो तयारु कयो पंहिंजी डायरेक्शन में। हिन में बि सुठा अदाकार आहिनि। हीअ जेको आहे दोस्तो इन जो राइटर बाबल बादशाह आहे ऐं जेको आहे न असिस्टेंट डायरेक्टर जेको आहे एम कासिम खोसो आहे। हीअ सिंधी टेलीफिल्म आहे ऐं जो DOP डायरेक्टर जेको आहे आगा शाहीन लाला सिकंदर ख़ान आहे। ऐं दोस्तो हिन जी एडिटिंग जेको आहे न एनिमेशन आगा कमाल लाला सिकंदर ख़ान लॻाईंदो ऐं हीअ बहितरीनु मां बहितरीनु इहा बि टेलीफिल्म आहे। इन में मंज़ूर दानिश उर्फ़ पाण बि आहे ऐं जेको हैदर जो किरदारु जंहिं कयो आज़म मेघल सां गॾु दुलाब ड्रामे में, उहो बि हिन ड्रामे में आहे ऐं हिन में ॿिया बि सुठा एक्टर आहिनि। अंजाम नाले सां इहा सिंधी टेलीफिल्म तमामु जल्द लॉन्च थियण वारी आहे शाइन प्रोडक्शन ते। ऐं दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हर ड्रामे जी जेका अपडेट्स हूंदी आहे असां हिन चैनल ते तव्हांखे तफ़सील सां ॾींदा आहियूं ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदा आहियूं। कुझु इंतज़ारु कंदा कयो, तकड़ि न कंदा कयो। वीडियो जेको बि असांजो अचे उनखे आख़िर ताईं ॾिसंदा कयो जीअं तव्हां खां का बि अपडेट्स मिस न थिए। अगरि तव्हां खां अपडेट मिस थी वेंदी त पोइ दोस्तो तव्हां खां मतिलबु तव्हांखे वीडियो ॾिसण जो को फ़ाइदो ई न छो न। हिकु अधु मिंट ॾिसी छॾे ॾींदा हो। थोरो मुकमिल ॾिसंदा कयो, 5 मिंट 8 मिंट 10 मिंट 4 मिंट जेतिरो वीडियो हुजे, 2 मिंट जेतिरे मिंट जो वीडियो हुजे उनखे वॉच कंदा कयो, छो त उन में फालतू वीडियो असां न ठाहींदा आहियूं। वीडियो में घणियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि उन जे अंदरि। ऐं दोस्तो मां ॿुधाईंदो हलां त हर जेको अपडेट्स तव्हांखे ॾेई रहिया आहियूं। बहरहाल जहिड़ियूं ज़ालियूं तहिड़ा मुड़ुस जो कॉमेडी ड्रामो सिंधी टीवी वारनि जो अचण इहो ज़बरदस्त आहे, बहितरीनु मां बहितरीनु आहे। दोस्तो असांखे ॾींदा इजाज़त। वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते। जे वीडियो सुठो लॻो त महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा ऐं शेयर कंदा जीअं तव्हां खां का बि अपडेट मिस न थिए। हलंदासीं, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जो सीज़न 2 दोस्तो इन जी नई अपडेट अची चुकी आहे। उहा अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। अॼु काफ़ी सारियूं ॿियूं अपडेट्स बि आहिनि, उहे बि तव्हां सां शेयर कंदासीं। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा जीअं तव्हां खां का बि अपडेट मिस न थिए ऐं थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खुश व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। दोस्तो तव्हां ज़रूरु सोचियो हूंदो ड्रामा सीरियल जेको आहे दुलाब सीज़न 2 ऐं उन सां गॾु जेका नवां ड्रामा अचण वारा आहिनि इन्हनि जी अॼु मतिलबु 7 ड्रामे जी तव्हांखे अपडेट ॾियण वारो कम से कम 6 खां 7 ड्रामा आहिनि। दोस्तो मां ॿुधाईंदो हलां पहिरियों दुलाब सीज़न 2 त जेको आहे न फ़िलहालु त कंहिं जेको आहे न ख़ासि डायरेक्टर या राइटर कंहिं बि अहिड़ी का ॻाल्हि न कई आहे त सीज़न 2 बि ईंदो। हा, बाक़ी इहा ॻाल्हि आहे पंहिंजा वेरी उन जे मुक़ाबले जो ड्रामो आहे। दुलाब जे मुक़ाबले जो ड्रामो पंहिंजा वेरी जेको आहे ड्रामो बिल्कुलु थी सघे थो। पंहिंजा वेरी हिकु सुठो ड्रामो आहे, ज़बरदस्त ड्रामो आहे, अहिड़ो वयल बि न आहे। ऐं मां ॿुधाईंदो हलां दोस्तो पंहिंजा वेरी ड्रामे जी जेका बि अपडेट ईंदी अॼु खां पोइ इन चैनल ते तव्हांखे मिलंदी रहंदी। ऐं ॿियो ड्रामो दोस्तो आहे जंहिंजो नालो आहे जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस। इहो बि काफ़ी जेको आहे न स्पेर इन जा तयारु पिया आहिनि। बहरहाल अलाए कंहिं वजह खां सिंध टीवी वारा जेको आहे न इन ड्रामे खे रखियूं वेठा आहिनि लेकिन हलाइनि नथा पिया, तयारु बि पियो आहे।
उन सां गॾोगॾु ॿियो आहे वेरनि जी वस्ती, जंहिंजो नालो अॼुकल्ह घणो पियो हले सोशल मीडिया ते। शुरू खां वठी अपडेट मां तव्हांखे लगातार उन जी ॾिनी हुई वेरनि जी वस्ती ड्रामे जी। उहो बि ज़बरदस्त मेगा सोप सीरियल आहे। रमज़ान शरीफ़ में उन जा इम्कान आहिनि। पहिरीं रमज़ान खां या ईद ताईं विच में कहिड़ी बि तारीख़ ते इहो ड्रामो हली सघे थो। वेरनि जी वस्ती सुठो ड्रामो आहे, इन में अदाकार बि बहितरीनु आहिनि। छो दोस्तो 50% तव्हांखे चई सघूं था रमज़ान शरीफ़ में हलंदो, 50% ईद ताईं हलंदो। छो त अञा ताईं कन्फर्म कंहिं बि डायरेक्टर या कंहिं प्रोड्यूसर या कंहिं एक्टर जेको अपडेट नाहे ॾिनी, ऐं सिर्फ़ु कुझु अपडेट्स अंदरूनी अचनि था जेका असांखे मिलनि था, उहे असां तव्हांखे ॾियूं था। जीअं इंडिया जा ड्रामे चैनल वारा चवंदा आहिनि, ख़बरुनि वारा चवंदा आहिनि त हमें सूत्रों से पता चला है। अहिड़े हिसाब सां असांखे बि कंहिं सूत्रनि जे हिसाब सां ख़बर पई आहे त ड्रामो अची सघे थो रमज़ान शरीफ़ में वेरनि जी वस्ती। उन सां गॾु दोस्तो ॿियो ड्रामो आहे पाप नगर। इहो ड्रामो जेको आहे केटिन वारनि जो, इन जी बि लगातार मां तव्हांखे अपडेट ॾिनी आहे। इहो बि रमज़ान शरीफ़ में इन ड्रामे जा बि इम्कान आहिनि। रमज़ान शरीफ़ में इहो ड्रामो हली सघे थो। सुठो ड्रामो आहे, मेगा सोप सीरियल ड्रामो आहे, बहितरीनु ड्रामो आहे। ऐं इहो केटिन वारनि जो आहे। रमज़ान शरीफ़ में इन जा आसरा आहिनि। उन सां गॾोगॾु ॿियो ड्रामो आहे दोस्तो जंहिंजो नालो आहे वारी संधियूं वाटूं। इहो अञा इन जी शूटिंग स्टार्ट न थी आहे, इहो रमज़ान शरीफ़ खां पोइ शूट थींदो। इन में सुठा सुठा एक्टर आहिनि। इहो सिंध टीवी वारनि जो ड्रामो आहे, बहितरीनु ड्रामो आहे। इहो बि ज़बरदस्त इन जी कहाणी आहे। ऐं राइटर डायरेक्टर इन जो बि हाई लेवल जो आहे। नूर ज़ौर साहब इन जो डायरेक्टर न, इन जो डायरेक्टर असगर पिताफ़ी आहे मुंहिंजे ख़्याल में। राइटर हैदर छजड़ो आहे इन ड्रामे जो। इहो सिंध टीवी वारनि जो आहे। ऐं ॿियो ड्रामो आहे दो उहो वरी मेहरान टीवी वारनि जो आहे। उहो बि रमज़ान शरीफ़ खां बाद में जेको आहे वञी शूट थींदो। उहो बि हाई लेवल जो ड्रामो आहे, ज़बरदस्त ड्रामो आहे। ऐं उन जी जेका तारीफ़ कजे घटि आहे। हाई लेवल जी जेका उन जी कहाणी आहे। ऐं जेको दो ड्रामो आहे उन में मेन कैरेक्टर बि असद कुरैशी आहे। तव्हांखे ख़बर आहे असद कुरैशी हिकु हाई लेवल जो एक्टर आहे, ज़बरदस्त एक्टर आहे। ऐं उन जा जेका बि ड्रामा हूंदा आहिनि ज़बरदस्त हूंदा आहिनि। उन सां गॾोगॾु दोस्तो तव्हांखे ॿी बि अपडेट ॾींदो हलां। हिकु फिल्म अचे थी सिंधी जंहिंजो नालो आहे अंजाम। सिंधी टेलीफिल्म आहे। ज़बरदस्त एक्टर आहे। इनमें डायरेक्टर जेको आहे मंज़ूर दानिश उर्फ लौंग, जंहिं हवेली ड्रामो तयारु कयो, हरियाणी ड्रामो तयारु कयो पंहिंजी डायरेक्शन में। इनमें बि सुठा सुठा अदाकार आहिनि। हीअ जेको आहे दोस्तो इन जो राइटर बाबल बादशाह आहे। ऐं जेको आहे न असिस्टेंट डायरेक्टर जेको आहे एम कासिम खोसो आहे। हीअ सिंधी टेलीफिल्म आहे। ऐं जो DOP डायरेक्टर जेको आहे आगा शाहीन लाला सिकंदर ख़ान आहे। ऐं दोस्तो हिन जी एडिटिंग जेको आहे न एनिमेशन आगा कमाल लाला सिकंदर ख़ान लॻाईंदो। ऐं हीअ बहितरीनु मां बहितरीनु इहा बि टेलीफिल्म आहे। इन में मंज़ूर दानिश उर्फ पाण बि आहे। ऐं जेको हैदर जो किरदारु जंहिं कयो आज़म मेघल सां गॾु दुलाब ड्रामे में, उहो बि हिन ड्रामे में आहे। ऐं हिन में ॿिया बि सुठा सुठा एक्टर आहिनि। अंजाम नाले सां इहा सिंधी टेलीफिल्म तमामु जल्द लॉन्च थियण वारी आहे शान प्रोडक्शन ते। ऐं दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हर ड्रामे जी जेका अपडेट्स हूंदी आहे असां हिन चैनल ते तव्हांखे तफ़सील सां ॾींदा आहियूं। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदा आहियूं, कुझु इंतज़ारु कंदा कयो, तकड़ि न कंदा कयो। वीडियो जेको बि असांजो अचे उनखे आख़िर ताईं ॾिसंदा कयो, जीअं तव्हां खां का बि अपडेट्स मिस न थिए। अगरि तव्हां खां अपडेट मिस थी वेंदी त पोइ दोस्तो तव्हां खां मतिलबु तव्हांखे वीडियो ॾिसण जो कोई फ़ाइदो ई न। छो न हिकु अधु मिंट ॾिसी छॾे ॾींदा हो। थोरो मुकमिल ॾिसंदा कयो, 5 मिंट 8 मिंट 10 मिंट 4 मिंट जेतिरो वीडियो हुजे, 2 मिंट जेतिरे मिंट जो वीडियो हुजे उनखे वॉच कंदा कयो। छो त उन में फालतू वीडियो असां न ठाहींदा आहियूं। वीडियो में घणियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि उन जे अंदरि। ऐं दोस्तो मां ॿुधाईंदो हलां त हर जेको अपडेट्स तव्हांखे ॾेई रहिया आहियूं। बहरहाल जहिड़ियूं ज़ालियूं तहिड़ा मुड़ुस जो कॉमेडी ड्रामो सिंधी वारनि जो अचणु इहो ज़बरदस्त आहे, बहितरीनु मां बहितरीनु आहे। दोस्तो असांखे ॾींदा इजाज़त। वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते। जे वीडियो सुठो लॻो त महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा ऐं शेयर कंदा, जीअं तव्हां खां का बि अपडेट मिस न थिए। हलंदासीं मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।
अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जो सीज़न 2 दोस्तों इन जी नई अपडेट अची चुकी आहे। उहा अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। अॼु काफ़ी सारियूं ॿियूं अपडेट्स भी आहिनि, उहे बि तव्हां सां शेयर कंदासीं। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा जीअं तव्हां खां का बि अपडेट मिस न थिए ऐं थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खुश व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। दोस्तों तव्हां ज़रूरु सोचो हूंदो ड्रामा सीरियल जेको आहे दुलाब सीज़न 2 ऐं उन सां गॾु जेका नवां ड्रामा अचण वारा आहिनि इन्हनि जी अॼु मतिलबु 7 ड्रामे जी तव्हांखे अपडेट ॾियण वारो आहियां। कम अज़ कम 6 खां 7 ड्रामा आहिनि। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां पहिरियों दुलाब सीज़न 2 त जेको आहे न फ़िलहालु त कंहिं जेको आहे न ख़ासि डायरेक्टर या राइटर कंहिं बि अहिड़ी का ॻाल्हि न कई आहे त सीज़न 2 बि ईंदो। हा बाक़ी इहा ॻाल्हि आहे पंहिंजा वेरी उन जे मुक़ाबले जो ड्रामो आहे, दुलाब जे मुक़ाबले जो ड्रामो पंहिंजा वेरी जेको आहे ड्रामो बिल्कुलु थी सघे थो। पंहिंजा वेरी हिकु सुठो ड्रामो आहे, ज़बरदस्त ड्रामो आहे, अहिड़ो वयल बि न आहे। ऐं मां ॿुधाईंदो हलां दोस्तों पंहिंजा वेरी ड्रामे जी जेका बि अपडेट ईंदी अॼु खां पोइ इन चैनल ते तव्हांखे मिलंदी रहंदी। ऐं ॿियो ड्रामो दोस्तों आहे जंहिंजो नालो आहे जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस। इहो बि काफ़ी जेको आहे न स्पेर इन जा तयारु पिया आहिनि। बहरहाल अलाए कंहिं वजह खां सिंध टीवी वारा जेको आहे न इन ड्रामे खे रखियूं वेठा आहिनि लेकिन हलाइनि नथा पिया, तयारु बि पियो आहे। उन सां गॾोगॾु ॿियो आहे वेरनि जी वस्ती जंहिंजो नालो अॼुकल्ह घणो पियो हले सोशल मीडिया ते। शुरू खां वठी अपडेट मां तव्हांखे लगातार उन जी ॾिनी हुई वेरनि जी वस्ती ड्रामे जी। उहो बि ज़बरदस्त मेगा सोप सीरियल आहे। रमज़ान शरीफ़ में उन जा इम्कान आहिनि। पहिरीं रमज़ान खां या ईद ताईं विच में कहिड़ी बि तारीख़ ते इहो ड्रामो हली सघे थो। वेरनि जी वस्ती सुठो ड्रामो आहे, इन में अदाकार बि बहितरीनु आहिनि। छो दोस्तों 50% तव्हांखे चई सघूं था रमज़ान शरीफ़ में हलंदो, 50% ईद ताईं हलंदो। छो त अञा ताईं कन्फर्म कंहिं बि डायरेक्टर या कंहिं प्रोड्यूसर या कंहिं एक्टर जेको अपडेट न आहे ॾिनी। ऐं सिर्फ़ु कुझु अपडेट्स अंदरूनी अचनि था जेका असांखे मिलनि था उहे असां तव्हांखे ॾियूं था। जीअं इंडिया वारा ड्रामे चैनल वारा चवंदा आहिनि, ख़बरुनि वारा चवंदा आहिनि त हमें सूत्रों से पता चला है। अहिड़े हिसाब सां असांखे बि कंहिं सूत्रनि जे हिसाब सां ख़बर पई आहे त ड्रामो अची सघे थो रमज़ान शरीफ़ में वेरनि जी वस्ती। उन सां गॾु दोस्तों ॿियो ड्रामो आहे पाप नगर। इहो ड्रामो जेको आहे केटिन वारनि जो इन जी बि लगातार मां तव्हांखे अपडेट ॾिनी आहे। इहो बि रमज़ान शरीफ़ में इन ड्रामे जा बि इम्कान आहिनि। रमज़ान शरीफ़ में इहो ड्रामो हली सघे थो, सुठो ड्रामो आहे, मेगा सोप सीरियल ड्रामो आहे, बहितरीनु ड्रामो आहे। ऐं इहो केटिन वारनि जो आहे। रमज़ान शरीफ़ में इन जा आसरा आहिनि। उन सां गॾोगॾु ॿियो ड्रामो आहे दोस्तों जंहिंजो नालो आहे वारी संधियूं वाटूं। इहो अञा इन जी शूटिंग स्टार्ट न थी आहे, इहो रमज़ान शरीफ़ खां पोइ शूट थींदो। इन में सुठा सुठा एक्टर आहिनि। इहो सिंध टीवी वारनि जो ड्रामो आहे, बहितरीनु ड्रामो आहे। इहो बि ज़बरदस्त इन जी कहाणी आहे। ऐं राइटर डायरेक्टर इन जो बि हाई लेवल जो आहे। नूर ज़ौर साहब इन जो डायरेक्टर न आहे, इन जो डायरेक्टर असगर पिताफ़ी आहे मुंहिंजे ख़्याल में। राइटर हैदर छजड़ो आहे इन ड्रामे जो। इहो सिंध टीवी वारनि जो आहे। ऐं ॿियो ड्रामो आहे दो उहो वरी मेहरान टीवी वारनि जो आहे। उहो बि रमज़ान शरीफ़ खां बाद में जेको आहे वञी शूट थींदो। उहो बि हाई लेवल जो ड्रामो आहे, ज़बरदस्त ड्रामो आहे। ऐं उन जी जेका तारीफ़ कजे घटि आहे। हाई लेवल जी जेका उन जी कहाणी आहे ऐं जेको दो ड्रामो आहे उन में मेन कैरेक्टर बि असद कुरैशी आहे। तव्हांखे ख़बर आहे असद कुरैशी हिकु हाई लेवल जो एक्टर आहे, ज़बरदस्त एक्टर आहे। ऐं उन जा जेका बि ड्रामा हूंदा आहिनि ज़बरदस्त हूंदा आहिनि। उन सां गॾोगॾु दोस्तों तव्हांखे ॿी बि अपडेट ॾींदो हलां। हिकु फिल्म अचे थी सिंधी जंहिंजो नालो आहे अंजाम। सिंधी टेलीफिल्म आहे, ज़बरदस्त एक्टर आहे। इनमें डायरेक्टर जेको आहे मंज़ूर दानिश उर्फ़ लौंग, जंहिं हवेली ड्रामो तयारु कयो, हरियाणी ड्रामो तयारु कयो पंहिंजी डायरेक्शन में। इनमें बि सुठा सुठा अदाकार आहिनि। हीअ जेको आहे दोस्तों इन जो राइटर बाबल बादशाह आहे। ऐं जेको आहे न असिस्टेंट डायरेक्टर जेको आहे एम कासिम खोसो आहे। हीअ सिंधी टेलीफिल्म आहे। ऐं जो DOP डायरेक्टर जेको आहे आगा शाहीन लाला सिकंदर ख़ान आहे। ऐं दोस्तों हिन जी एडिटिंग जेको आहे न एनिमेशन आगा कमाल लाला सिकंदर ख़ान लॻाईंदो। ऐं हीअ बहितरीनु मां बहितरीनु इहा बि टेलीफिल्म आहे। इन में मंज़ूर दानिश उर्फ़ पाण बि आहे। ऐं जेको हैदर जो किरदारु जंहिं कयो आज़म मेघल सां गॾु दुलाब ड्रामे में, उहो बि हिन ड्रामे में आहे। ऐं हिन में ॿिया बि सुठा सुठा एक्टर आहिनि। अंजाम नाले सां इहा सिंधी टेलीफिल्म तमामु जल्द लॉन्च थियण वारी आहे शान प्रोडक्शन ते। ऐं दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हर ड्रामे जी जेका अपडेट्स हूंदी आहे
असां हिन चैनल ते तव्हांखे तफ़सील सां ॾींदा आहियूं ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदा आहियूं। कुझु इंतज़ारु कंदा कयो, तकड़ि न कंदा कयो। वीडियो जेको बि असांजो अचे उनखे आख़िर ताईं ॾिसंदा कयो, जीअं तव्हां खां का बि अपडेट्स मिस न थिए। अगरि तव्हां खां अपडेट मिस थी वेंदी त पोइ दोस्तो तव्हां खां मतिलबु तव्हांखे वीडियो ॾिसण जो कोई फ़ाइदो ई न छो न। हिकु अधु मिंट ॾिसी छॾे ॾींदा हो। थोरो मुकमिल ॾिसंदा कयो, 5 मिंट 8 मिंट 10 मिंट 4 मिंट जेतिरो वीडियो हुजे, 2 मिंट जेतिरे मिंट जो वीडियो हुजे उनखे वॉच कंदा कयो, छो त उन में फालतू वीडियो असां न ठाहींदा आहियूं। वीडियो में घणियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि उन जे अंदरि। ऐं दोस्तो मां ॿुधाईंदो हलां त हर जेको अपडेट्स तव्हांखे ॾेई रहिया आहियूं। बहरहाल जहिड़ियूं ज़ालियूं तहिड़ा मुड़ुस जो कॉमेडी ड्रामो सिंधी टीवी वारनि जो अचणु इहो ज़बरदस्त आहे, बहितरीन मां बहितरीन आहे। दोस्तो असांखे ॾींदा इजाज़त। वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते। जे वीडियो सुठो लॻो त महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा ऐं शेयर कंदा, जीअं तव्हां खां का बि अपडेट मिस न थिए। हलंदासीं, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।